अॼु जेकी असांजी जेकॾहिं असां रेसिपी जी ॻाल्हि कयूं त अॼु असां पास्ता ठाहियूं था। नंढड़ा वॾड़ा स्पेशली हाणे पास्ता इलाही पसंदि कंदा आहिनि ऐं इफ़्तार में तमामु सुठो बि लॻंदो आहे। त इन में कुझु वेजिटेबल्स ऐड था कयूं, चिकन शामिलु था कयूं, पास्ता खे बॉइल कंदासीं ऐं असां वटि आहिनि हमदर्द स्पाइस मिक्स। तमामु ज़बरदस्त स्पाइस मिक्स आहिनि त इन्हनि खे इस्तेमालु कंदासीं ऐं इन्हनि जो अचार गोश्त, इन्हनि जी जेको चिकन टिक्का जो फ्लेवर आहे उहो ऐड कंदासीं असां पंहिंजे पास्ता में। त अॼु असां ठाहियूं था चिकन टिक्का फ्लेवर में पास्ता ऐं इहो फ्लेवर असां ॾींदासीं हमदर्द जे इन स्पाइस मिक्स सां। थोरो मां हिते पाणी बि बॉइल करण जे लाइ रखियो आहे त जीअं असां पंहिंजा जेके नूडल्स आहिनि, पास्ता आहे, उनखे बॉइल कयूं। ऐं कुझु वेजिटेबल्स आहे जंहिंजी कटिंग कंदासीं, जंहिंमें शिमला मिर्च आहे ऐं इन सां गॾोगॾु साओ बसर, थोरी कैबेज, इहे तमामु वेजिटेबल्स ऐड कंदासीं। जेका तव्हांखे सुठी लॻे थी उहा तव्हां शामिलु कयो ऐं इनखे बि कटिंग करे रखंदासीं। इन में देरि बसि थोरी कटिंग जी लॻंदी आहे, बाक़ी त कमु इलाही आसान आहे। साओ बसर बि इलाही सुठो लॻंदो आहे। थोरो तव्हां इन में रेड कलर ऐड करे सघो था कैरेट जी मदद सां। अच्छा, वेजिटेबल्स असां कट था कयूं ऐं हिते जेको असांजो पाणी आहे उहो बॉइल थो थिए। त पाणीअ खे बॉइल जेको थी वियो आहे उन में ऐड कंदासीं पास्ता ऐं जेसीं ताईं असां वेजिटेबल्स खे कट कंदासीं असांजो जेको पास्ता आहे उहो सुठे तरीक़े सां बॉइल थी वेंदो। चलो जी, हिनखे थोरो स्टिर बि कंदा हलंदासीं। पास्ता बॉइल कंदासीं, थोरी चिकन खे फ्राई कंदासीं, वेजिटेबल्स ऐड कंदासीं ऐं ज़बरदस्त क़िस्म जो असांजो जेको पास्ता आहे उहो तयारु थी वेंदो। जेका शेप तव्हांखे पास्ता जी सुठी लॻे थी उहा ई तव्हां बेशक इस्तेमालु कयो। मां इन में स्पैगेटीज़ जो इस्तेमालु कयां थी। डिफरेंट तरीक़े जी शेप्स ईंदियूं आहिनि, उहे तव्हां यूज़ कयो। अॼु जे जेकॾहिं स्पॉन्सर्स जी ॻाल्हि कंदा हलूं त अॼु हमदर्द स्पाइस मिक्स वारा असां सां गॾु आहिनि, जंहिंजो अॼु असां चिकन टिक्का जो जेको मसालो आहे उहो असां इस्तेमालु बि कंदासीं। इन सां गॾोगॾु हमदर्द जो रूह अफ़ज़ा उहो असां सां गॾु आहे। तमामु ज़बरदस्त इन्हनि जो इहो शरबत आहे। इन सां गॾु तलो बनास्पति ऐं कुकिंग ऑयल वारा असां सां गॾु आहिनि, जंहिंजो चवणु आहे त पोयनि 70 सालनि खां वठी असांजूं जेके माहिर आहिनि उन्हनि जो भरवसो आहे तलो, कुकिंग ऑयल ऐं बनास्पति गिह ते। चलो, हे जेको पास्ता आहे हिनखे ऐड कयो अथसीं, हिनखे बॉइल था कयूं। वेजिटेबल्स मां थोरी कट थी कयां ऐं असां सां जेके स्पॉन्सर्स आहिनि उन में लाइफ बॉय शैम्पू बि शामिलु आहे। चलो, हिनखे अगेन थोरो कवर था कयूं। थोरियूं मां ऐड कयूं आहिनि इन में शिमला मिर्च, थोरा सावा बसर। इन में असांखे खपंदो थूम खे तव्हां थोरो पीसे करे या बारीक तव्हां चॉप कयो, उहा असां इन में ऐड कंदासीं। ऐं हाणे थोरी कैबेज। इफ़्तार में बि इलाही सुठी लॻंदी आहे। तव्हां जेकॾहिं पंहिंजी वेजिटेबल्स कट करे रखंदव त तव्हां ॾाढो क्विक जल्दी इफ़्तार में पंहिंजूं जेके भाॼियूं आहिनि उहे कटे करे रखो त इफ़्तार में क्विक तव्हांजो इहो ठही वेंदो। पास्ता बॉइल करे रखो, वेजिटेबल्स कटियलु हुजनि, झटपट तव्हां बसि सौते कयो ऐं तव्हांजो चिकन टिक्का जेको पास्ता आहे उहो रेडी थी थो वञे। अच्छा, थोरो हिनखे चिमचो घुमाईंदा हलंदासीं त जीअं हे पाण में स्टिक न थी वञनि असांजा जेके नूडल्स आहिनि। थोरो सुठे तरीक़े सां चलो हिनखे कवर था कयूं। हिकिड़ो वॾे साइज़ जी तव्हां कड़शी खणो, उन में अवल चिकन ऐड कंदासीं मसाले सां गॾु। जॾहिं उनजो कलर थोरो वाइट थियणु शुरू थी वेंदो पोइ असां उन में शामिलु कंदासीं पंहिंजूं भाॼियूं। चलो जी, कैबेज अची वई, शिमला मिर्च, साओ बसर, थूम, इहे असांजूं इनखे हटाए था छॾियूं। कोई बि जेका छन्नी आहे जंहिंमें तव्हां चांवर कढंदा आहियो उहा तव्हां इन जे लाइ रेडी रखो। ऐं जेकॾहिं तव्हांखे पास्ता थोरो सॉसी सुठो लॻंदो आहे त इहो ई जेको पास्ता जो पाणी आहे इहो ई इस्तेमालु कयो, तमामु मज़ो बि कंदो। चलो, हे अची वियूं असांजूं भाॼियूं। भाॼियुनि खे मां रखां थी हिकिड़े पंहिंजे
प्याले में ऐं हाणे जेका चिकन आहे उन जी कटिंग कंदा हलूं।